ओम शांति। अॼु मुंहिंजी तारीख़ 4/1/2026। अॼु व्यक्त भाव द्वारा जो रिवाइज कोर्स 30/11/2018। फुल स्टॉप लगाए करे संपूर्ण पवित्रता जी धारणा करे मनसा सकाश द्वारा सुख शांति जी अंजलि ॾियण जी सेवा करो। अॼु बाप दादा चारों ओर जे महान ॿारनि खे ॾिसनि पिया। छा महानता कई जो दुनिया असंभव चईंदी आहे, उनखे सहज संभव करे ॾेखारियो। उहा आहे पवित्रता जो व्रत। तव्हां सभिनि पवित्रता जो व्रत धारण कयो आहे। बाप दादा सां परिवर्तन जे दृढ़ संकल्प जो व्रत वरितो आहे न। व्रत वठण अर्थात वृत्ति खे परिवर्तन करणु। छा वृत्ति परिवर्तन कई आहे? संकल्प कयो असां सभु भाउ आहियूं। हिन वृत्ति परिवर्तन जे लाइ भक्ति में बि केतिरे ॻाल्हियुनि सां व्रत वठंदा आहिनि, लेकिन तव्हां सभिनि बाप सां दृढ़ संकल्प कयो। श्री ब्राह्मण जीवन जो फाउंडेशन आहे पवित्रता, ऐं पवित्रता द्वारा ई परमात्म प्यार सर्व परमात्म प्राप्तियूं थियनि थियूं। पवित्रता जे द्वारा ई परमात्म प्यार सर्व परमात्म प्राप्तियूं थियनि थियूं। महात्मा जेके कठिन सम्झंदा आहिनि, असंभव सम्झंदा आहिनि, तव्हां पवित्रता जो स्वधर्म सम्झंदा आहियो। तव्हां पवित्रता खे स्वधर्म सम्झंदा आहियो। बाप दादा ॾिसनि पिया कई सुठा ॿार जीअं संकल्प कयो, दृढ़ संकल्प द्वारा प्रैक्टिकल में परिवर्तन ॾेखारियो आहे। अहिड़ा चारों ओर जे महान ॿारनि खे बाप दादा ॾाढो दिलि जी दुआयूं था ॾियनि। तव्हां सभिनि बि मन वचन कर्म वृत्ति दृष्टि द्वारा पवित्रता जो अनुभव करो था न। पवित्रता जी वृत्ति अर्थात हर हिकु आत्मा प्रति शुभ भावना शुभकामना श्रेष्ठ दृष्टि द्वारा हर हिकु आत्मा खे आत्मिक स्वरूप में ॾिसणु, स्वयं खे भी सहज सदा आत्मिक स्थिति में स्थित करणु। पवित्रता जो मतलब छा आहे? पवित्रता जी वृत्ति अर्थात हर हिकु आत्मा प्रति शुभ भावना शुभकामना रखणु, दृष्टि में आत्मिक स्वरूप रखणु, स्वयं की भी सहज आत्मा समझणु। ब्राह्मण जीवन जो महत्व मन वचन कर्म जी पवित्रता है। पवित्रता न त ब्राह्मण जीवन जो गायन आहे। सदा पवित्रता जे बल सां स्वयं भी स्वयं खे दुआ ॾींदा आहियो। पवित्रता न त जो ब्राह्मण जीवन जो गायन आहे। सदा पवित्रता जे बल सां स्वयं भी स्वयं खे दुआयूं ॾींदा आहियो। छा दुआयूं ॾींदा आहियो? पवित्रता द्वारा सदा स्वयं खे भी ख़ुशि अनुभव कंदा आहियो, ॿियनि खे भी ख़ुशि कंदा आहियो। पवित्र आत्मा खे 3 विशेष वरदान मिलंदा आहिनि। हिकु त स्वयं जो वरदान ॾींदा आहिनि त सहज बाप जो प्यारो ठही वेंदा आहिनि, मतिलबु पवित्र थी वेंदा आहिनि। ॿियो आहे वरदाता बाप जे नियरेस्ट ऐं डियरेस्ट ॿार थी वेंदा आहिनि। हिन करे बाप जी दुआयूं स्वतः उन्हनि खे मिलंदी रहंदियूं आहिनि, सदा प्राप्त थींदी रहंदियूं आहिनि। टियों आहे जो ब्राह्मण परिवार जी विशेष आत्मायूं निमित ठहियल आहिनि, उन्हनि जे द्वारा भी दुआयूं मिलंदी रहंदियूं आहिनि। टिनिनि जी दुआयुनि सां सदा उड़ंदा रहंदा आहियो ऐं उड़ाईंदा भी रहंदा आहियो। तव्हां सभी भी पंहिंजे खां पुछो, पंहिंजे खे चेक करो त पवित्रता जो बल पवित्रता जो फल सदा अनुभव कंदा आहियो। सदा रूहानी नशो दिलि में फलक रहंदी आहे। कॾहिं कोई ॿार जॾहिं अमृत वेले मिलणु मल्हाईंदा आहिनि, रोज़ ध्यानु कंदा आहिनि त मालूम आहे छा चईंदा आहिनि? पवित्रता द्वारा जो अतीन्द्रिय सुख जो फल मिलंदो आहे उहो सदा न रहंदो आहे, कॾहिं रहंदो आहे कॾहिं न रहंदो आहे। श्री पवित्रता जो फल ई अतीन्द्रिय सुख आहे। त पंहिंजे खां पुछो, मां केरु? सदा अतीन्द्रिय सुख जी अनुभूति में रहंदो आहियां या कॾहिं? पंहिंजे खे कहलाईंदा छा आहियो? सभी पंहिंजो नाम लिखंदा त छा लिखंदा आहियो? BK।
फलानो बी के फलानी ऐं पंहिंजी खे मास्टर सर्वशक्तिवान चईंदा आहियूं न। सभु मास्टर सर्वशक्तिवान आहियूं, जो सम्झंदा आहिनि असां मास्टर सर्वशक्तिवान आहियूं सदा, कॾहिं कॾहिं न उहो हथु उठायूं सदा, ॾिसणो सोचणो सदा आहे। डबल फॉरनर्स न हथु उठाइनि था, थोरा हथ उठाइनि था। टीचर्स उठायो सदा, ईअं ई न उठायूं, जो सदा आहे उहो सदा वारा उठायूं, ॾाढा थोरा आहिनि। सदा मास्टर सर्वशक्तिवान। पांडव उठायो, पुठियां वारा ॾाढा थोरा आहिनि, सॼी सभा न उठाईंदी आहे। अच्छा मास्टर सर्वशक्तिवान आहियो त हुन समय शक्ति काॾे हली वेंदियूं आहिनि। मास्टर आयो इन करे हथु आहे, मास्टर त बाग खां बि ऊचो थी वियो। मतिलबु मास्टर मतिलबु कि असां हर चीज़ जो अनुभव कंदा आहियूं। शिव बाबा त सभिनि खां न्यारा आहिनि न। त चेक करो, अवश्य प्योरिटी जे फाउंडेशन में कुझु कमज़ोर आहियो। छा कमज़ोरी आहे? मन में अर्थात संकल्प में कमज़ोरी आहे, बोल में कमज़ोरी आहे, या कर्म में कमज़ोरी आहे, या स्वप्न में भी कमज़ोरी आहे। छो जो पवित्र आत्मा जो मन वचन कर्म संबंध संपर्क स्वप्न स्वतः शक्तिशाली हूंदा। जॾहिं व्रत वरितो आहे वृत्ति खे बदिलण जो, त कॾहिं कॾहिं छो समय खे ॾिसो था, समय जी पुकार आहे, भक्तनि जी पुकार आहे, आत्माउनि जी पुकार ॿुधो था न। अचानक जो पाठ आहे, अचानक जो पाठ आहे। बाबा चवनि था पाठ पक्को सभिनि जो आहे त फाउंडेशन जी कमज़ोरी अर्थात पवित्रता जी कमज़ोरी। अगरि बोल में बि शुभ भावना शुभकामना न आहे, पवित्रता जे विपरीत आहिनि, त संपूर्ण पवित्रता जो सुख आहे, अतींद्रिय सुख हुनजो अनुभव न थी सघंदो आहे। सभिनि खे ब्रह्मण जीवन जो लक्ष्य आहे असंभव खे संभव करणु। हुन में जेतिरो ओतिरो शब्द न रहंदो आहे। असंभव खे संभव करणु, उन में जेतिरो ओतिरो शब्द न रहंदो आहे, जेतिरो खपे ओतिरो न। त संपूर्ण पवित्रता जो सुख आहे न, अतींद्रिय सुख, उनजो अनुभव न थींदो। इन करे जो भी इंसान आहे, जहिड़ो बि आहे, हुनजे प्रति शुभ भावना शुभकामना रखो। कंहिंजे लाइ बि मन में इहे न हुजे कि इहे त ख़राबु आहे, हुन सां घृणा दृष्टि वग़ैरह इहे सभु न, सभिनि जो ई भलो थिए, तॾहिं असांखे अतींद्रिय सुख जो अनुभव थींदो। छो जो ब्रह्मण जीवन जो लक्ष्य आहे असंभव खे संभव करणु। इन में जेतिरो ओतिरो शब्द न ईंदो आहे, जेतिरो खपे ओतिरो न। त कल्ह अमृत वेलो विशेष हर हिकु पंहिंजे खे चेक करिणो आहे, ॿिए खे न सोचणो आहे, ॿियो खे न ॾिसणो आहे, लेकिन पंहिंजे खे चेक करिणो आहे कि केतिरी परसेंटेज में पवित्रता जो व्रत निभायूं था। 4 ॻाल्हियूं चेक करिणो आहे, हिकु वृत्ति, ॿियो संबंध संपर्क में शुभ भावना शुभकामना, इहा त आहे ई ईअं न करिणो। वृत्ति में बाबा छा चई, सदा वृत्ति व्रत रखणु मतिलबु वृत्ति में भाव जी दृष्टि हुजे। है न, वृत्ति में असांजी हर हिक जे प्रति भाव जी दृष्टि हुजे। संबंध संपर्क में शुभ भावना शुभकामना, सभिनि जो ई भलो थिए, इहे त आहे अहिड़ो ईअं न, लेकिन हुन आत्मा जे प्रति शुभ भावना हुजे। जॾहिं तव्हां सभिनि पंहिंजे खे विश्व परिवर्तक मञियो आहे, सभई आहियो न, पंहिंजे खे सम्झंदा आहियो न, असां विश्व परिवर्तक आहियूं। हथु उठायो, इन में त ॾाढा सुठा हथु उठाइनि था, मुबारक हुजे। लेकिन बाप दादा तव्हां सभिनि सां इहे प्रश्न पुछंदा आहिनि, प्रश्न पुछनि, जॾहिं तव्हां विश्व परिवर्तक आहियो त विश्व परिवर्तन में प्रकृति जा 5 तत्व बि अची वेंदा आहिनि, उन्हनि खे परिवर्तन करे सघंदा आहियो। पंहिंजे खे या पंहिंजे साथियुनि खे, परिवार खे परिवर्तन न करे सघंदा आहियो।
विश्व विश्व परिवर्तन अर्थात आत्माउनि खे, प्रकृति खे, सभिनि खे परिवर्तन करणु। त पंहिंजो वाइदो यादि करो। सभिनि बाप सां वाइदो कई बार वरितो आहे, लेकिन बाप दादा इहे ई ॾिसनि था कि समय ॾाढो फास्ट थो वञे, सभिनि जी पुकार ॾाढी वधे थी। त पुकार ॿुधण वारा, परिवर्तन करण वारा उपकारी आत्मायूं केरु, है न? त पुकार ॿुधण वारा, परिवर्तन करण वारा उपकारी आत्मायूं केरु आहिनि? केरु आहे? तव्हां ई आहियो न, है न? तव्हां ई सभिनि जी पुकार ॿुधी सभिनि खे परिवर्तन करे सभिनि ते उपकार करण वारा आहिनि। बाप दादा पहिरियों बि ॿुधाई, पर उपकारी व विश्व उपकारी ठहिण जे लाइ 3 शब्द खे ख़तमु करिणो पए। पर उपकारी या विश्व उपकारी ठहिण लाइ 3 शब्दनि खे ख़तमु करिणो पए। ॼाणंदा आहियो केरु आहे? ॼाणण में त होशियारु आहे। बाप दादा ॼाणंदा आहिनि, सभई होशियारु आहिनि। हिकु पहिरियों शब्द आहे पर चिंतन, ॿियो आहे परदर्शन, टियों आहे परमत। इन टिनिनि ते पर शब्द खे ख़तमु करे परोपकारी ठाहींदा। ॿियनि जो बि चिंतन न करो, इहे अहिड़ा आहिनि, उनजे बदिले सोचो सभिनि जो ई भलो थिए। ॿियनि खे न ॾिसो, ॿिया छा था करनि, बाबा खे ऐं तव्हां ख़ुदि खे ॾिसो। बाबा असांखे छा चए थी ऐं बाबा जी मत ते हलो। इन सां ख़ुदि जो ऐं ॿियनि जो उपकार करे सघंदव। इहे 3 शब्द ई विघ्न रूप ठाहींदा आहिनि। यादि आहे न, कई ॻाल्हियूं नई ॻाल्हि न आहे, त कल्ह चेक करिणो आहे अमृत वेलो। बाप दादा बि चकर लॻाईंदा, ॾिसंदा छा करनि था। श्री हाणे आवश्यकता आहे समय प्रमाण, पुकार प्रमाण, हर हिकु दुखी आत्मा खे मन सां सकाश द्वारा सुख शांति जी अंजलि ॾियणी आहे। असां द्वारा पूरे विश्व में सदा ई पवित्रता, सुख शांति जा वाइब्रेशन फैलंदा ई रहनि। बसि बाबा चवनि था कारण छा आहे, है न? श्री समय प्रमाण आवश्यकता इहा ॾियणी आहे, अंजलि ॾियणी आहे। कारण छा आहे बाप दादा? त अञा ताईं अगरि ॿार परिवर्तन न थिया आहिनि त हुनजो कारण छा आहे? बाप दादा कॾहिं कॾहिं ॿारनि खे अचानक ॾिसंदा आहिनि, छा था करनि, छोकी ॿारनि सां प्यार था आहिनि, ॿारनि खे साथ वञिणो आहे, अकेला न वञिणो आहे। बाबा खे ॿारनि सां गॾु वञिणो आहे, अकेलो न वञिणो आहे, साथ हलणो आहे न, साथ हलंदव। इहे अॻियां वारा नथा उठाइनि, न हलंदव, हलणो त आहे। बाप दादा बि ॿारनि जे कारण इंतज़ारु करनि था। एडवांस पार्टी तव्हांजी दादियूं बि इंतज़ारु करनि थियूं, तव्हांजे विशेष पांडव भाई बि इंतज़ारु था करनि, तव्हां सभिनि जो बि इंतज़ारु था करनि। उन्हनि जे बि दिलि में इहो पको वाइदो कयो आहे कि असां सभु साथ हलंदासीं, थोड़ा थोड़ा न, सभिनि सां गॾु हलंदासीं। त कल्ह अमृत वेले पंहिंजे खे चेक करिणो आहे कि कंहिं ॻाल्हि जी कमी आहे, छा मनसा जी, वाणी जी, कर्मण में अचण जी, कहिड़ी ॻाल्हि जी कमी आहे। बाप दादा हिन बारी सभी सेंटर्स जो चक्कर लॻाइनि, चक्कर लॻाए करे ॿुधायूं बाबा छा ॾिठईं, कमी कंहिं ॻाल्हि जी ॾिठईं। त इहे ई ॾेखारे में ॾिनो कि सेकेंड में परिवर्तन करे फुल स्टॉप लॻाए करे इन जी कमी आहे। जेसि ताईं फुल स्टॉप लॻायो तेसि ताईं पतो न छा जो छा थी वेंदो आहे। बाप दादा ॿुधायो कि लास्ट टाइम जी लास्ट हिकु घड़ी हूंदी जंहिंमें फुल स्टॉप लॻाइणो पवंदो, जंहिंमें लेकिन ॾिठो छा लॻाइणो फुल स्टॉप आहे, लेकिन लॻी वेंदो आहे कॉमा।
ॿियनि जी ॻाल्हियूं यादि कंदा आहिनि, इहे छो थींदो आहे, इहे छा थींदो आहे, इन में संशय जी मात्रा लॻी वेंदी आहे। त फुल स्टॉप न लॻंदो आहे, लेकिन कॉमो, आश्चर्य जी निशानी, क्यों, ॿियो क्यों, क्वेश्चन जी क्यू लॻी वेंदी आहे। त हिन खे चेक करिणो आहे, बाबा चवनि था। त हिन खे चेक करिणो आहे कि क्यू न लॻणी खपे। अगरि फुल स्टॉप लॻाइण जी आदत न हूंदी त अंत मते सुगति श्रेष्ठ न थींदी, ऊची न थींदी। इन करे बाप दादा होमवर्क ॾियनि था कि ख़ासि कल्ह अमृत वेलो चेक करिणो आहे ऐं चेंज करिणो पए। त हाणे 18 जनवरी ताईं सेकेंड में फुल स्टॉप लॻाइण जो बार बार अभ्यास करो। जनवरी मास त सभिनि खे बाप समान ठहिण जो उमंग ईंदो आहे न। त 18 जनवरी में सभिनि खे पंहिंजी चुटकी लिखी करे बॉक्स में विझणो आहे कि 18 तारीख़ ताईं छा रिज़ल्ट रही। फुल स्टॉप लॻायो या मात्रा लॻी वई, पसंदि आहे न, पसंदि आहे सभिनि खे, कंधे हिलायो। श्री बाप दादा जो ॿारनि सां ॾाढो ॾाढो प्यार आहे। अकेलो न वञणु चाहींदा आहिनि बाबा, अकेला न वञणु चाहींदा आहिनि। त छा कंदव? हाणे फास्ट तीव्र पुरुषार्थ करो। हाणे ढिलो ढालो पुरुषार्थ सफलता न दिलाए सघंदो। प्योरिटी जी पर्सनैलिटी, रियलिटी, रॉयल्टी। त पंहिंजी रॉयल्टी खे यादि करो। अनादि रूप में आत्मायूं, तव्हां आत्मायूं बाबा सां गॾु पंहिंजे देश में विशेष आत्मा आहियो। जीअं आकाश में विशेष सितारा चमकंदा आहिनि, ईअं तव्हां अनादि रूप में विशेष सितारा चमकंदा आहियो। त पंहिंजे अनादि काल जी रॉयल्टी यादि करो। पोइ सत्युग में जॾहिं तव्हां ईंदा आहियो त देवता रूप जी रॉयल्टी यादि करो। हाणे सभिनि जे सिर ते रॉयल्टी जी लाइट जो ताज आहे न, अनादि आदि केतिरी रॉयल्टी आहे न। पोइ द्वापर में बि वञो त तव्हांजी चित्र जीअं रॉयल्टी आहे, ॿियो कंहिंजा बि चित्र न आहिनि। बाबा चवनि था ॾिसो, पूजा बि तव्हांजी चित्रनि जी केतिरी रॉयल थींदी आहे। चित्र खे ॾिसी करे सभु ख़ुशि थी वेंदा आहिनि। चित्र द्वारा बि केतिरी दुआयूं वठंदा आहिनि। त सभु रॉयल्टी पवित्रता जी आहे। पवित्रता ब्रह्मण जीवन जो जन्म सिद्ध अधिकार आहे। पवित्रता जी कमी समाप्त थियणी खपे। मतिलबु पवित्रता में जो कमी आहे उहा हाणे समाप्त थियणी खपे। ऑलवेज प्योर आत्मा। ईअं न थी वेंदो, हुन समय वैराग्य अची वेंदो त थी वेंदो। ॻाल्हियूं ॾाढी सुठी सुठी ॿुधाईंदा आहिनि बाबा, तव्हां फ़िक्र न करो, थी वेंदो। लेकिन बाप दादा खे हिन जनवरी मास ताईं स्पेशल पवित्रता में हर हिक खे संपन्न करिणो ई आहे। पवित्रता सिर्फ़ ब्रह्मचार्य न आहे, व्यर्थ संकल्प भी अपवित्रता आहे। व्यर्थ संकल्प भी अपवित्रता आहे। व्यर्थ बोल रोब जा, जंहिंखे चवंदा आहिनि क्रोध जो अंश रोब, उहो बि समाप्त थी वञे। संस्कार अहिड़ा ठाहियो जो दूर खां ई तव्हांखे ॾिसी पवित्रता जा वाइब्रेशन वठी वञनि आत्मा। हाणे असां में जेतिरी उहो वाइब्रेशन फैलंदा त असांजे जड़ चित्रनि में ओतिरो समय ताईं उहो वाइब्रेशन फैलंदा। छो जी तव्हां जहिड़ी पवित्रता
जो रिजल्ट में आत्मा भी पवित्र और शरीर भी पवित्र, डबल पवित्रता प्राप्त है ना। जॾहिं भी कोई भी बार पहिरियों ईंदो आहे त बाबा जो वरदान कहिड़ो मिलंदो आहे, यादि आहे न, पवित्र भव योगी भव। त ॿई ॻाल्हियूं आहिनि, हिकु पवित्रता, ॿियो आहे फुल स्टॉप अर्थात योगी। मां आत्मा निराकार, बाबा भी निराकार। पसंदि आहे न। बाप दादा अमृत वेला चकर लॻाईंदा आहिनि, सेंटर्स ते बि चकर लॻाईंदा आहिनि। बाप दादा त हिकु सेकेंड में चारों ओर चक्कर लॻाए सघंदा आहिनि। त हिन जनवरी अव्यक्त मास जो कोई नयो प्लान ठाहियो। मनसा सेवा, मनसा स्थिति, अव्यक्त कर्म बोल हिननि खे वधायो। त 18 जनवरी के बाप दादा 18 जनवरी जो बाप दादा सभिनि जी रिज़ल्ट ॾिसंदा। प्यार आहे न। 18 जनवरी अमृत वेले सां ॿार ॾाढी मीठी मीठी ॻाल्हियूं कंदा आहिनि, सभी उल्हाना ॾींदा आहिनि, बाबा अव्यक्त छो थी वियो। त बाप भी उल्हाना ॾींदा आहिनि कि साकार में हूंदे बाबा समान केसिताईं ठहींदा। त अॼु थोरो सो विशेष अटेंशन बाबा खिचवाइनि था, प्यार भी करनि था, सिर्फ़ु अटेंशन नथा खिचवाइनि, प्यार भी आहे। छो जे बाबा यही चाहींदा आहिनि कि मुंहिंजो हिकु बार भी रहिजी न वञे। हर कर्म जी श्रीमत चेक करो। अमृत वेले खां राति ताईं जो भी हर कर्म जी श्रीमत मिली आहे उहो चेक करिणो आहे। मजबूत आहे न, साथ हलणो आहे न। हलणो आहे त हथ उठायो, हलणो आहे। अच्छा टीचर्स, पुठियां वारा कुर्सी वारा पांडव, हथ उठायो। त समान ठाहींदव तॾहिं त हथ में हथ ॾेई करे हलंदव न। हथ में हथ त बुद्धि रूपी हथ, बाप जी बुद्धि रूपी हथ सां गॾु। करिणो ई आहे, ठहिणो ई आहे, ये दृढ़ संकल्प करो। 15-20 ॾींहं भी इहो दृढ़ संकल्प रहंदो आहे, पोइ धीरे धीरे अलबेलोपन थी वेंदो आहे। त अलबेलोपन सभिनि जो ख़तमु थी वञे। ज़्यादा में ज़्यादा ॾिसो, हिकु मास फुल उमंग रहंदो आहे, दृढ़ता रहंदी आहे, पोइ हिकु मास खां पोइ थोरो थोरो अलबेलोपन अची वेंदो आहे। त हाणे इहो वर्ष समाप्त थियणो खपे। त छा समाप्त कंदव? वर्ष समाप्त कंदव कि वर्ष सां गॾु जो भी जंहिं संकल्प में भी धारणा में भी कमज़ोरी आहे हुनखे समाप्त करिणो आहे। जो भी ॻाल्हियूं असांखे बाप समान ठहिण नथी ॾियनि उहे सभु समाप्त थी वञे, उहे सभु समाप्त थी वञे, है न। त हाणे हिन वर्ष सां गॾु बाबा चवनि था जो भी जंहिं संकल्प में भी धारणा में भी कमज़ोरी आहे हुनखे सभु समाप्त करो। बाबा चवनि था कंदा न, कंदा। बाबा चवनि था हथ उठायो। बाप समान ठहिण में जो भी ॻाल्हियूं असांजे साम्हूं विघ्न रूप में अचनि थियूं, चाहे मनसा वाचा कर्मणा, स्वभाव संस्कार संबंध व्यवहार, सभिनि सां असां मुक्त थी वञूं ऐं बाप समान थी वञूं। बसि इहे ई त करिणो आहे न, है न। त इहे दृढ़ हिकु हिकु खे न करे तव्हां हिकदमि संकल्प करो। जो भी ॻाल्हियूं बाप समान ठहिण में विघ्न हुजनि थियूं उहे सभु समाप्त, सभु बाप समान आत्मा ई आहियूं। बाबा चवनि था कंदव, हथ न उठाईंदा आहिनि त ऑटोमेटिकली दिलि में इहे रिकॉर्ड बजणो खपे, हाणे घर हलणो आहे, हाणे घर हलणो आहे। सिर्फ़ु हलणो न आहे लेकिन राज्य में भी अचिणो आहे। सिर्फ़ु हलणो न आहे लेकिन राज्य में भी अचिणो आहे। अच्छा जो पहिरीं बार आया आहिनि बाप दादा सां मिलण, उहो हथ उठायो,
खड़ा थी वञो। जो पहिरीं बार अचण वारनि खे विशेष बाप दादा मुबारक ॾियनि था, है न। पहिरीं बार अचण वारनि खे बाप दादा विशेष मुबारक ॾियनि था। लेट आया और टू लेट में न आया, लेकिन तीव्र पुरुषार्थ जो वरदान सदा यादि रखिणो। तीव्र पुरुषार्थ करिणो ई आहे, कंदासीं गे न करिणो आहे। तीव्र पुरुषार्थ करिणो ई आहे। बाबा चवनि था गे न करो, करिणो ई आहे। लास्ट सो फास्ट फर्स्ट वञिणो ई आहे। लास्ट सो फास्ट वञिणो ई आहे। फर्स्ट में अचिणो ई आहे। अच्छा, चारों ओर जे महान पवित्र आत्माउनि खे बाप दादा विशेष दिल जी दुआयूं, दिल जो प्यार, दिल में समाइण जी मुबारक ॾियनि था। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि जॾहिं बि पधरामणी थींदी आहे त ईमेल या पत्र भिन्न साधननि सां चारों ओर जे ॿार यादि प्यार मोकिलींदा आहिनि। बाप दादा खे ॿुधाइण खां पहिरियों कोई ॾे, हुन जे पहिरियों ई सभिनि जो यादि प्यार पहुची वेंदो आहे। छो जी ईअं जो सिकी लादा यादि करण वारा ॿार आहिनि, हुननि जो कनेक्शन ॾाढो फास्ट पहुचंदो आहे। तव्हां माण्हू 3-4 ॾींहं पोइ सम्मुख मिलंदा आहियो, लेकिन उन्हनि जो यादि प्यार जो सचा पात्र आत्मायूं आहिनि, उन्हनि जो उन घड़ी बाप दादा वटि पहुची वेंदो आहे। त जंहिं बि दिलि में यादि कयो, साधन न मिलिया, उन्हनि जो बि यादि प्यार बाप दादा वटि पहुची वेंदो आहे। ऐं बाप दादा हर हिकु ॿार खे पदम गुणा यादि प्यार जो रिस्पॉन्स ॾींदा आहिनि, मतिलबु हुनजी मदद मिलंदी वेंदी आहे। बाक़ी चारों जे सभी 2 शब्दनि जी लात ऐं तात लॻायो। हिकु फुल स्टॉप, ॿियो प्योरिटी, संपूर्ण पवित्रता, संपूर्ण प्योरिटी सॼे ब्रह्मण परिवार में फैलाइणी आहे, है न। कहिड़ी ॿ ॻाल्हियूं जो पुरुषार्थ करो। हिकु त सेकेंड में फुल स्टॉप, ॿियो संपूर्ण प्योरिटी। जो कमज़ोर आहिनि उन्हनि खे सहयोग ॾेई करे अॻियां वधायो। इहो ॾाढो पुण्य जो कमु आहे। छॾे न ॾियो। इहे त आहिनि इहे त बदिलणा ई न आहिनि। इहे श्राप न ॾियो। इहे पुण्य जो कमु करो कि सभु बदिली वेंदा, सभु सुठा थी वेंदा। बदिली करे ॾेखारींदा, बदिलणो ई आहे। मां बि बदिली करे ॾेखारींदमि ऐं ॿियनि खे बि बदिलणो ई आहे। मूंखे बि बदिलणो आहे, ॿियनि खे बि बदिलणो आहे, है न। उन्हनि जी उमेद वधायो, गिरे हुए खे किरायो न, सहारो ॾियो, शक्ति ॾियो। 2 चारों ओर ख़ुशि नसीब, ख़ुशि मिज़ाज, ख़ुशी बांटण वारे ॿारनि खे ॾाढो यादि प्यार ऐं नमस्ते। बाबा चवनि था चारों ओर जे ख़ुशि नसीब, ख़ुशि मिज़ाज, सभिनि खे ख़ुशी बांटण वारी आत्माउनि खे बाप दादा जो ॾाढो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान चेकिंग करण जी विशेषता कि पंहिंजो निजी संस्कार ठाहिण वारे महान आत्मा ठहो। जो भी संकल्प करो, बोलो, संपर्क में अचो, सिर्फ़ ये चेक करो कि मां बाप समान आहियां। पहिरियों मिलायो, पोइ प्रैक्टिकल में लायो। जी स्थूल में भी कई आत्माउनि जे संस्कार हूंदा आहिनि, पहिरियों चेक कंदा आहिनि, पोइ स्वीकार कंदा आहिनि। ईअं तव्हां महान आत्माऊं आहियो त हर संकल्प बोल कर्म पंहिंजो चेक करो। ईअं ई संकल्प न करो, ईअं ई बोल न बोलो, ईअं ई कर्म न करो, है न। त तव्हां महान पवित्र आत्मा आहियो त चेकिंग जी मशीनरी तेज करो। हाणे बाबा चवनि था हाणे
चेकिंग जी मशीनरी तेज करो। हिनखे पंहिंजो निजी संस्कार ठाहियो। चेकिंग करण जो निजी संस्कार ठाहियो। इहे ई सभिनि खां वॾी महानता आहे। स्लोगन आहे संपूर्ण पवित्र ऐं योगी ठहिण ई स्नेह जो रिटर्न। अगरि बाबा सां स्नेह आहे त संपूर्ण प्योर ठहो, संपूर्ण योगी ठहो। मतिलबु बाबा अॼु मुरली में बि बाबा छा चई, तात ऐं लात लॻी रहे, फुल स्टॉप लॻायो मतिलबु योगी ठहे। फुल स्टॉप लगाईंदा तॾहिं त बाबा खे यादि करे सघंदासीं न। योगी अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करण वारो। ऐं प्योरिटी बाबा जो शुरू जा वरदान, योगी ठहो पवित्र ठहो, योगी ठहो पवित्र ठहो। त इहे स्नेह जो रिटर्न ॾियणु। अव्यक्त इशारे जो स्लोगन आहे हाणे जो बि परिस्थितियूं अचनि थियूं या अचण वारियूं आहिनि, प्रकृति जे पंज ई तत्व सुठी रीति सां हिलाइण जी कोशिश कंदा, परंतु जीवन मुक्त विदेही अवस्था जी अभ्यासी आत्मा अचल अडोल पास विद ऑनर्स थी करे सभु ॻाल्हियुनि सां सहज पार करे वठंदी। हिन करे निरंतर कर्मयोगी, निरंतर सहज योगी, निरंतर मुक्त आत्मा जे संस्कार सभिनि सां हाणे सां अनुभव में लायो। निरंतर कर्मयोगी, निरंतर सहज योगी ऐं निरंतर मुक्त, हर ॻाल्हियुनि सां मुक्त, सदा बाप जी यादि में मस्तु रहण वारा, मुक्ति जीवन मुक्ति स्थिति जो हाणे खां ई अनुभव करण वारी आत्मा हाणे खां ई अनुभव करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।